नाज़रीन कुंडली में तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त इस्लामी जमियत तलबा मीरपुर ख़ास डिवीज़न जे नाज़िम जमायत इस्लामी उमरकोट ज़िले पारां फ़लस्तीनी अख़वान मुस्लिमीन सां यकजहती लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जमायत इस्लामी पाकिस्तान जे अमीर सिराजुल हक़ जे सॾ ते 22 अप्रैल जुमे जे ॾींहं ते बुखारी मस्जिद चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इसराइली फ़ौज जे क़िबला अवल मस्जिद अल अक़सा ते जाहिरियत फायरिंग गोलीबारी ऐं सवें हथियारबंद निमाज़िन के ज़ख़्मी करे छॾियो। जमायत इस्लामी ज़िले उमरकोट जे अमीर अबू उसामा खोखर ऐं जमायत इस्लामी मीरपुर ख़ास डिवीज़न जे नाज़िम अबू बकर अब्बास फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त अख़वान मुस्लिमीन खे तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। आलमी बिरादरी उन मसइले जे हल लाइ पंहिंजो किरदारु अदा करे।